सहाफ़िन लेखकनि ऐं सिविल सोसाइटी जी तंज़ीम JWC तरफ़ां पीरनि जी हवेली में ज़्यादती खां पोइ क़त्ल थियल निंगरी फातिमा फरोज़ जी खून सां इंसाफ़ लाइ हैदराबाद में एहतजाजी रैली ऐं धरणो। ओल्ड कैंपस खां प्रेस क्लब ताईं एहतजाज में सियासी, समाजी ऐं क़ौमपरस्त धुरनि जी शिरकत। JWC अॻवान जो चवणु आहे त निंगरी फातिमा फरोज़ जी खून सां इंसाफ़ ताईं जिदोजहद जारी रहंदी। रानीपुर की अदालत पारां हवेली में ज़्यादती खां पोइ क़त्ल थियल निंगरी फातिमा फरड़ो केस में दहशतगर्दी जा कलम शामिल करण जो हुकुम। अदालत फरियादी के वकील तरफ़ां केस में दहशतगर्दी जा कलम शामिल करण ते हुकुम ॾिनो। केस जे मुख्य जवाबदार असद अली शाह ऐं इम्तियाज़ खे हिक ॾींहं जो रिमांड मुकमल थियण ते अदालत में पेश कयो वियो। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद पारां कारूं थियल जबल जूं समूरियूं लीज़ूं ऐं कब्ज़ा ख़त्म कराइण जो हुकुम। अदालत डिप्टी कमिश्नर थरपारकर खे सुभाणे रिपोर्ट समेत ज़ाती हैसियत में तलब करे वरितो। अदालत जो चवणु आहे त तारीख़ी जबल जे बार बार नीलामी लाइ नोटिफिकेशन जारी करणु ॿुॾण जोॻो ॾोहो आहे। जेल जे 21 किलोमीटरनि ताईं माइंस ऐं मिनरल खाते जा अमलदार नज़र न अचण, ॿी सूरत में FIR दाख़िल करण जो हुकुम ॾिनो वेंदो। साइफर केस में तहरीक इंसाफ़ चेयरमैन की जुडिशियल रिमांड में 14 ॾींहनि जी वाध। ख़ासि अदालत के जज अबुल हसनात ज़ुल्करनैन अटक जेल में ॿुधणी दौरान रिमांड में वाध जो हुकुम ॾिनो। अदालत जो चवणु आहे त PTI चेयरमैन 13 सेप्टेम्बर ताईं जुडिशियल रिमांड ते हूंदो। सऊदी वली अहद ऐं वज़ीर आज़म शहज़ादा मोहम्मद बिन सलमान पारां सेप्टेम्बर के ॿिए हफ़्ते में पाकिस्तान के मुख़्तसर दौरे जो इम्कान। सऊदी वली अहद निगरान वज़ीर आज़म अनवर हक काकड़ सां मुलाक़ात कंदो। मोहम्मद बिन सलमान जी आर्मी चीफ जनरल सैयद आसिम मुनीर सां मुलाक़ात जो इम्कान। सऊदी वली अहद कुछ कलाक पाकिस्तान में तरसण बाद भारत रवानो थींदो। निगरान सुदसमा वारे वफ़ाक़ी वज़ीर मुर्तज़ा सोलंकी चयो आहे त कंहिं बि मामले ते पुरअमन एहतजाज अवाम जो हक़ आहे, जॾहिं त पुरतशद्दुद हमला ऐं सरकारी अमले खे निशानो बणाइण उन हक़ में शामिल नाहिनि। उन काल्ह बि चयो हो ऐं अॼु बि चए थो त रुॻो एहतजाज बिल साड़ण ऐं बिल न ॾियण सां बिजली सस्ती न थींदी। बिजली जा बिल अदा न कया विया त माण्हुनि जी अक्सरियत लाइ ऊंदहि थी वेंदी। भाईचारे, सोच समझ ऐं बहितर हुकूमती क़दम सां उहे मसइला हल थी वेंदा। मुल्क में थींदड़ फ़ैसिलनि सां रियासत के नुक़सान थी रहियो आहे। जेसिताईं साज़िश खे वाइफो न कयो वेंदे मामला ठीक न थींदा। महांगाई जी ॿोॾ अवाम खे खाई रही आहे। बिजली जे बिलनि में 2-3 रुपया यूनिट घटि करण सां मामिलो हल न थींदो। नून लीग अॻवान जावेद लतीफ़। निगरान परॾेही वज़ीर जलील अब्बास जी जानिब सां वक़्ती अमरीकी नायब सेक्रेटरी ऑफ स्टेट विक्टोरिया न्यूलैंड जो टेलीफोन ते राब्तो। वक़्त ते आम चूंड जी अहमियत बाबति ॻाल्हियूं। अमरीकी स्टेट डिपार्टमेंट जे तर्जुमान जो चवणु आहे त टेलीफोन ते राब्ते दौरान विक्टोरिया न्यूलैंड जलील अब्बास जिलानी खे निगरान परॾेही वज़ीर मुक़ररु करण ते मुबारक ॾिनी। ॿिन्ही अॻवाननि में पाकिस्तान ऐं अमरीका जे लाॻापनि खे वधीक वसी करण बाबति ॻाल्हि ॿोल। विक्टोरिया न्यूलैंड जलील अब्बास जिलानी विच में पाकिस्तान जी मुआशी इस्तेहकाम, खुशहाली ऐं IMF सां राब्तनि बाबति ख़्यालनि जी ॾे वठि। इलेक्शन कमीशन तरफ़ां सियासी पार्टियुनि सां सलाह मशवरनि जो सिलसिलो जारी। बलूचिस्तान अवामी पार्टी जो वफ़द अॼु इस्लाह मशवरे लाइ इलेक्शन कमीशन अमलदारनि सां मुलाक़ात कंदो। बलूचिस्तान अवामी पार्टी सां आम चूंडूं करण बाबति सलाह मशवरो कयो वेंदो। कराची के मेयर मुर्तज़ा वहाब चयो आहे त मुल्क जो अवाम मुश्किल में आहे, गॾिजी कम करण जी ज़रूरत आहे। असांखे कम करणो आहे, मसइलनि जे हल जी शुरूआत करे छॾी आहे। सेहत जदीद सहूलियतुनि जी फराहमी पीपल्स पार्टी जो विजन आहे। आबासी शहीद अस्पताल में गायनी वार्ड खे अपडेट कयो वियो आहे। खैरपुर भरिसां ॻोठ किहर शेख में शेख बिरादरी जे ॿिंदरनि में संगावती तकरार तां झेड़े में ज़ख़्मी थियल हिकु ॼणे अस्पताल में दम ॾेई छॾियो। गुलबेग जे अस्पताल में दम ॾियण सबबि क़त्ल थियलनि जो अंग वधी 4 थी वियो। सुपीरियर साइंस कॉलेज जे शागिर्दनि तरफ़ां एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। शागिर्दनि जो चवणु आहे त गुलबेग कॉलेज जो मुलाज़िम हो, क़ातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे।
कानपुर में बदमनी ऐं पहोड़ बिरादरी जे ॿिनि नौजवाननि खां मोटरसाइकिल फुर ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। जसाइब ते धरणो अॻवान जो चवणु आहे त पुलिस अमन अमान क़ाइमु करण में मुकमल तौरु नाकाम थी वई आहे। घोटकी में ॻोठ गुलड़मल 10 वरनि जो मुज़मिल पुट मुश्ताक सूमो हिकु ॾींहुं अॻु गुम थियो।